नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे गवर्नमेंट बॉयज़ मिडिल स्कूल ऐं प्राइमरी स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोरजो में 5 फरवरी कश्मीर डे मल्हायो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, वालिदिन कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती तौर जी 1 मिनट जी ख़ामोशी इख्तियार कई वई है। कश्मीर भाइरनि सां भारत जे थींदड़ जहारियत, ॾाढ, ज़ुल्म ऐं जबरियत जी मज़म्मत कई है। कश्मीरी भाइरनि जे इन ॾुख घड़ी में इज़हार यकजहती तौर हिकु रैली पिणु कढी वई है, जॾहिं त रैली खे स्कूल जे हेड मास्टर एम जुमन कुंबर, मोहम्मद उमर हिंगोरजो, राज क्रिश्चन ऐं तारिक नदीम खिताब कंदे चयो आहे त कश्मीरी मुसलमान असांजा भाइरनि, कश्मीर पाकिस्तान जी शहर आहे। कश्मीरी भाइरनि सां ॾाढ, ज़ुल्म ऐं जबरियत ख़त्म कई वञे। कश्मीर पाकिस्तान जो अणटुट हिस्सो आहे। इन करे अक़वामी मुत्तहिदा खे घुर्जे त कश्मीरी भाइरनि सां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी कश्मीर सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।